जमपीर अनवर जान कोहिस्तानी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे मखली ते क़ाइम सेंटर ते औरतुनि जी रश वधी वञण करे परे परे खां ईंदड़ मुस्तैक़ औरतूं सख़्त परेशान थियण लॻियूं, जिते औरतुनि जे विहण जो पिणु बंदोबस्त न हुजण करे सख़्त गर्मी में औरतूं बेहोश थियण लॻियूं आहिनि, पर इंतज़ामिया को बि तहरुक नाहे वरितो। उन सिलसिले में कोहिस्तानी पट्टी समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि खां आयल केतिरनि ई मुस्तैक़ औरतुनि दाईंदे छो आहे त मखली ते क़ाइम बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे सेंटर में औरतुनि जे हद खां वधीक रश हुजण जे करे को बि कमकार थी नथो सघे, जिते औरतुनि जे विहण जो को बि बंदोबस्त न आहे ऐं न ई कोई सिक्योरिटी जो को इंतज़ाम थियल आहे। हिननि चयो त असां परे परे खां हिन ऑफिस ते आया आहियूं जिते को बि कमु उकलायो नथो वञे, न ई औरतुनि जा कार्ड था चेक थियनि। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ कोहिस्तानी ॻोठनि खां आयल ॿियनि मुतासिरनि औरतुनि दाईंदे चयो त 2022 में पयल तेज़ तूफ़ानी बरसातुनि सबबि संदनि घर ॾही पइजी विया हुआ, जिन घरनि जी सर्वे करण बावजूदि खेनि नवां घर मिली न आहिनि सघिया। उन हूंदे बि एजड माफ़िया खेनि फुरे कंगाल करे छॾियो आहे, जिन पारां खेनि घर ॾियण बहाने खेनि हज़ारे रुपया फुरे कटौती जे मुख़्तलिफ़ बैंकुनि में अकाउंट खोलाए ATM कार्ड ॾियारिया विया आहिनि, पर संदनि अकाउंटनि में घरनि जो जोड़ाइण वारी रक़म अची न आहे सघी। हिननि घुर कई त साणनि इंसाफ़ करे एजड माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करे संदनि घर जी रक़म खेनि ॾियारी वञे, जीअं हू ॿीहर घर जोड़ाए परेशानी खां बची सघनि।